कराची जे इलाइक़े कोरंगी ज़मान मेहरान टाउन में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। हिकु पुलिस एहलकार शहीद, ॿियो सख़्त ज़ख़्मी। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॾोहारी मारिजी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि कराची जे इलाइक़े मेहरान टाउन में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान फायरिंग में ॿ ॾोहारी मारिजी विया, जॾहिं त हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो, जॾहिं त ॿियो पुलिस एहलकार सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि मोटरसाइकिल ते सवार ॿिनि ॼणनि खे शक जी बुनियाद ते रोकण जो इशारो कयो, जंहिं ते ॾोहारियुनि पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं में हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो, जॾहिं त ॿियो पुलिस एहलकार रज़ाक सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॾोहारी पिणु मारिजी विया, जिन मां हिक जी सुञाणप अमजद जे नाले सां थी आहे ऐं संदसि ॿिए साथी जी सुञाणप नाहे थी सघी। कराची जे इलाइक़े एहसनाबाद में नामालूम माण्हुनि जी फायरिंग में SHO बिन कासिम ऐं PTI अॻवान जो सोट गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि सुपर हाईवे थाणे जी हद एहसनाबाद में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में SHO बिन कासिम, इदरीस बंगश ऐं PTI PS 99 जे अॻवान नदीम चांडियो जो सोट आसिफ अली चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। SSP ओभर अब्दुल रहीम शिराज़ी पंहिंजे बयान में चयो आहे त SHO बिन कासिम इदरीस बंगश पंहिंजे कम सांगी प्रॉपर्टी डीलर आसिफ अली चांडियो वटि दफ़्तर में मौजूदु हुयो, जिते हथियारबंद फुर जे इरादे सां दफ़्तर में दाख़िल थिया। उते मौजूदु SHO इदरीस बंगश ॾोहारियुनि खे पकड़ण जी कोशिश कई, जंहिं दौरान फायरिंग सबबि हू ज़ख़्मी थी पिया। हिकु ॾोहारी खे पिणु ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। जमात इस्लामी सोरहाब ॻोठ टाउन पारां गैस ज़ोनल ऑफिस जे मेन गेट अॻियां सुई गैस जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि जमात इस्लामी जे अमीर मोहम्मद यूसुफ, अब्दुल सत्तार बुरफत, मोहम्मद अरशद, अली बाबा पंवर ऐं ॿियनि चयो त सियारो शुरू थींदे ई सुई गैस खाते बि लोड शेडिंग शुरू करे छॾी आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते सुई सदरन गैस कंपनी जे इंतज़ामिया पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ातिरी कराई त हू ॿिनि ॾींहनि अंदरि गैस जो प्रेशर वधाए छॾींदा, जंहिंखां पोइ एहतजाज ख़त्म कयो वियो। जरवार पुलिस हयात पिताफ़ी में छापो हणी हिकु ॼणे खे चर्स समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोस्तार मूजिबि जरवार पुलिस मूजिबि हयात पिताफ़ी में अमीर शाह मेखाने ते छापो हणी हिकु जवाबदार ज़ुल्फ़कार मंगणहार खे 4000 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार मथां चर्स, चाकू ऐं रोक रक़म हथ अचण जो केस दाख़िल कयो वियो। नसीराबाद भरिसां ॻोठ मारू जत में जत बिरादरी जा ॿ भाइर अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। नंढो भाउ रत जी खोट ऐं 16 वरियनि जी भेण थैलीसीमिया जे मर्ज़ में मुब्तला आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल लतीफ़ गाॾही मूजिबि हाफ़िज़ सुधीर अहमद जत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वालिद ऐं वालदा नंढपिण में ई फ़ौत थी विया हुआ। वॾे बुख़ार जे करे हू ऐं संदसि भाउ क़दीर अहमद जत अखियुनि जे नूर खां महरूम थी विया। थैलीसीमिया जे मर्ज़ में मुब्तला न्याणी शकीला जत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾा भाइर नाबीन आहिनि, घर ड्रही पट पियल आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। नाबीन भाइरनि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, इंसानी हक़नि लाइ जाखो ॾींदड़ तंज़ीमुनि ऐं सरहदी वारनि खे अपील कई त घर ठहिराए ॾिनो वञे ऐं इलाज लाइ माली सहायता कई वञे।